अल्हम्दुलिल्लाह الذي لم يزل عالما مدينا حيا قيوما سميعا بصيرا أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله وصلى الله على سيدنا محمد الذي أرسله للناس كافة بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وعلى آله وأصحابه وأزواجه وعترته وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمين الكريم بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله سبحان الله. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا رسول الله يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل यकदम ठीक करे मुझे मुस्तफा दे दुरूद नजर में पेश करे पढ़ो अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मौलाना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। शेख मोहल्ला वालों, मस्जिद मदीनतुल मुनव्वरा अल मदीना मस्जिद में अचण वालों, तवां लख मुबारक जा मुस्तहक आयो जो तवां पंहिंजा बिस्तरा छॾे करे, पंहिंजा घर घाट छॾे करे, पंहिंजा धंधा कारोबार छॾे करे, क़ीमती वक्त कढी करे मस्जिद में गॾु जाओ, अल्लाह जो ज़िक्र ॿुधी रहिया, मुस्तफा जो शान ॿुधी रहिया। सुभान अल्लाह। ईअं न थिए जो मां हितां वञा ऐं माण्हुनि खे ॿुधायां शेख मुहल्ला वारी मस्जिद में वियुसि पर सफ़ा थधा हुआ, ईअं न थिए। ॻाल्हि सम्झो ऐं सुभान अल्लाह जो मूंखे ख़बर पए त तव्हां ॻाल्हि सम्झी आहे। सुभान अल्लाह। अञा थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। पहिरीं त हिकिड़ी इंतिजारिया तव्हांखे कयां, जेके ॿाहिरि वेठल आहियो थोरो साम्हूं थी वेहो त तव्हांजे चेहरनि खे ॾिसां, तव्हां मुंहिंजे चेहरे खे ॾिसो त ॻाल्हि सम्झ में अचे। सुभान अल्लाह। अंदर अचो, अल्लाह ताला मदीनो तव्हांखे ॾेखारे, थोरो वेठे अचो। आमीन आमीन। दोस्तनि जी वाका यारी शरीफ जो मौजू मूंखे मिलियल आहे। यारी शरीफ में ख़ैर ख़ैरात करण जे मुतालिक़ मूंखे मौजू ॾिनो वियो आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदुसि त इन मौजू ते हलां। तव्हांजो साथ हूंदो इंशाअल्लाह आख़िरी ताईं ॻाल्हि ते पहुचंदासीं, पर उन जे लाइ लाज़िम इहो आहे तव्हां थोरो सुभान अल्लाह चओ। तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह जो शान छा आहे। सुभान अल्लाह। मूसा कलीमुल्लाह रब जी बारगाह में अर्ज़ कयो, मौला मूंखे मीज़ान त ॾेखार, मुंहिंजा करीम रब जंहिंमें आमाल तोरबा, जंहिंमें आमालनि जो तवाज़ुन थींदो, वज़न तोरबो, मौला उहो मीज़ान ॾेखार, उहा ताराज़ी ॾेखार। जॾहिं न रब करीम हज़रत मूसा कलीमुल्लाह खे उहा ताराज़ी ॾेखारी, मूसा कलीमुल्लाह उन ताराज़ी खे ॾिठो, उहा एॾी त वॾी हुई, एॾी त वॾी हुई जो हज़रत मूसा कलीमुल्लाह तो फरमाए जेकॾहिं 7 ज़मीन 7 आसमान गॾु करे उन ताराज़ी जे पुड़ में रखी वञूं त हिकिड़े छले जी जॻह बि न वलारींदा। उहा ताराज़ी एॾी वॾी हुई। रब खे अर्ज़ु करे, मौला इहा ताराज़ी केरु भरींदो, एॾा अमल केरु कंदो जी इहा ताराज़ी भरजंदी। मुझे रब करीम इरशाद फरमायो, ए मूसा मुझे मुस्तफा करीम लजपाल नबी जी उम्मत ईंदी जेका क़ाल ॿुधी करे सुभान अल्लाह चवंदी, उन सुभान अल्लाह जो अजर मां एतिरो रखियो आहे जो हिन ताराज़ी जे पुड़ खे भरे छॾींदुसि। सुभान अल्लाह।
मुस्तफा जी हदीस ते त अज जको तू सुभान अल्लाह चयो अल्लाह सत आसमान सत जमीन का वधीक अजर इनाम तुझे मुझे दफ्तर में लिखाए छॾियो आहे सुभान अल्लाह अल्लाह रबला सुभान अल्लाह न तो जे बल मुस्कुराए सुभान अल्लाह सुभान इन नाची अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद में जेका आयत करीमा पढ़ी उनमें रब करीम इरशाद फरमाए व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम ए माना जको मां तोखे रिज़्क़ ॾिनो वा जको मां तोखे माल ॾिनो वा जेका तोखे मूं मिल्कियत ॾिनी आ उन मां कुझु अल्लाह जे नाले ते ख़ैरात कर उन मां कुझु रब जे नाले ते अता कर जेको रब तोखे इनाम कयो वा उन इनाम जो क़दर सुञाण उन मां कुझु ख़ैरात गरीब मिस्कीननि खे बि ॾे सुभान कुझु अल्लाह सखी बि जे मोहल्ला वारा ॿुधी छॾ रब जो क़ुरान जो फ़ैसिलो वा ख़ैरात करण सां माल कंहिंखे ॾियण सां माल घटिबो न आहे बल्कि अल्लाह माल अञा ज़्यादा ॾींदो आहे सुभान अल्लाह अञा थोरो सां चओ सुभान अल्लाह आका मदन मुस्तफा यतीमन जो यार वो सोने चेहरे वारो जे चेहरे के ॾिसी रब कसम खणे जे चेहरे के ॾिसी अबू बकर जे या रसूल अल्लाह मुंहिंजी दिल जी तमन्ना इहा तुझे चेहरे के पियो ॾिसां सुभान अल्लाह मुझे मुर्शिद को फरमाए जो सुभान अल्लाह दिल रूह में रुबो बस दिलदार तो वसे राज़ी रहे वो बस दुनिया पहीर से सुभान अल्लाह दिल रूह में रुबो बस दिलदार तो वसे राज़ी रहे वो बस दुनिया भलीर से सुभान अल्लाह ओ जंहिंजे करे खुदावंद जोड़ियो जहान कुर्बान यार ताही बचड़ा बार सारो वजूद सका जिंद जान जुसे राज़ी रहे वो बस दुनिया भलीर से सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब पाल नबी मदीने वाले साईं जे सहाबा जेके मुस्तफा जी सोहबत में रहा मुझे लजपाल नबी जी मायत में रहा उहे सहाबा ता जवन कौन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवद अन्नास बिल खैर सुभान अल्लाह लजपाल नबी दुनिया जे हर इंसान खां वधीक सखी हुया सुभान अल्लाह हजार इंसान सखी थी गुजरिया हातम ताई भी सखी हुयो पर जेको मुस्तफा सखी हुयो एड़ो लजपाल नबी जड़ो ॿियो छो ई नाहे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हिकिड़ो आलिम सगोरे वटि साइल आयो सवाल करण लॻो तव्हां चओ था त मुस्तफा सभिनी खां सखी आहे अरे हातम ताई जा 40 दरवाज़ा हा 40 दरवाज़नि खां साइल ईंदो हो उन 40 दरवाज़नि खां हिकिड़े साइल खे फेर मिलंदो हो तव्हां अहिड़ो को मिसाल ॿुधायो त मुस्तफा एॾो सखी हुजे उन आलिम चयोसि पुछण वारा ॿुध हातम ताई जा 40 दरवाज़ा हुया जॾहिं को साइल ईंदो हुयो उनखे एतिरो माल ॾींदो हो जो उनखे ॿिए दरवाज़े ते वञण जी ज़रूरत पवंदी हुई सुभान अल्लाह ॿिए दरवाज़े तां
एतिरो माल मिलंदो हो जो 3 दरवाज़े ते उनखे वञण जी ज़रूरत पवंदी हुई, यानी उहो 40 दरवाज़नि ताईं वेंदो हो। पर जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जी बारगाह में आयो, मुंहिंजे लजपाल उनखे एॾो अमीर करे छॾियो जो उनखे ॿिए जे दरवाज़े ते वञण जी ज़रूरत नाहे पवंदी। सुभान अल्लाह। जॾहिं लजपाल नबी जी उन चेहरे खे ॾिठो, मुंहिंजे मुस्तफ़ा जी सखावत खे ॾिठो, मुंहिंजो मुर्शिद तो फरमाए मिठा तू माही मनी हुआही, सखा में सिज खां सजी हुआही। सुभान अल्लाह। शेख मोहल्ला वारा सुबुह जो उथंदा आहियो, सिज ॾिसंदा आहियो, सिज जी रोशनी निकिरंदी आहे, ख़ातम निकिरंदी आहे, सिज निकिरंदो आहे न, रोशनी ॾींदो आहे। सिज एॾो त सखी आहे, एॾो त सखी आहे जो ग़रीब खे बि रोशनी ॾींदो आहे, अमीर खे बि रोशनी ॾींदो आहे, अमीर जे महल में बि रोशनी ॾींदो आहे, ग़रीब जी झूपड़ी में बि रोशनी ॾींदो आहे। उहो घटि वधाई ॾिसंदो न आहे, हर इंसान जी सखावत पूरी कंदो आहे, जेका उन में रोशनी हूंदी आहे सभिनी खे ॾींदो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजो मुर्शिद सुणो दिलबर साईं मिसाल हुजे, ए सिज तूं बि सखी आहीं, तुंहिंजी रोशनी दुनिया ताईं पहुचे थी, तुंहिंजी सखावत दुनिया जी कुंड कुर्छ ताईं पहुचे थी, पर सिज तोखां बि सखी मुंहिंजो दिलबर हबीब आहे। सुभान अल्लाह। मिठा तू माही मरी हुआही, सखा में सिज खां सजी हुआही, सवाल खाली छॾो हुजे तो ईअं लिखो कंहिं किताब नाहे, कंहिं किताब लिखो ई नाहे त मुंहिंजे मुस्तफ़ा कॾहिं सखावत न कई हुजे। मुंहिंजे लजपाल नबी त हमेशह सखावत कई आहे। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सारे मुंहिंजे लजपाल नबी जा दुश्मन थिया, मुंहिंजे मुस्तफ़ा जा नुक्स तलाश करण जे लाइ, मुंहिंजे लजपाल नबी में ऐब तलाश करण जे लाइ हज़ार इंसान पंहिंजूं ज़िंदगियूं हणी छॾियूं, किताब पढ़ी 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 ख़तम करे छॾिया, पर मुंहिंजे लजपाल नबी जो नुक्स निकितो ई न आहे। छो जो मुंहिंजो मुस्तफ़ा बेऐब हो, मुंहिंजे लजपाल नबी खे अल्लाह जमाल बेमिसाल ॾिनो, मुंहिंजे मुस्तफ़ा जी सखावत बि बेमिसाल हुई। सुभान अल्लाह। शेख मौला वारा ॻाल्हि सम्झ में नथी अचे या मज़ो नथो अचे। सुभान अल्लाह। लजपाल नबी सखियुनि खां बि वधीक सखी आहे। अॼु असां मुस्तफ़ा जो उम्मती सदायूं, लजपाल नबी सां मोहबत जी दावा करण वारा सदायूं, ऐं मुस्तफ़ा वांगुरु सखावत न कयूं, पैसा गॾु करे रखूं, माल गणे गणे रखूं, न मुस्तफ़ा जो सोहबती सदाईं थो, मुस्तफ़ा जो आशिक़ सदाईं थो त सखी बणिजी वञे। लजपाल नबी तो फरमाए असखी फी अर्ज़वाहिल्लाह, उहो सखी जेको हूंदो आहे अल्लाह जी रहमतुनि में हूंदो आहे, अल्लाह जी शफ़क़तुनि में हूंदो आहे। व अना रफ़ीक़ुहू, मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए जेको सखी हूंदो क़यामत जे ॾिहाड़े मां मुंहिंजो साथी हूंदसि। सुभान अल्लाह। जन्नत में वञण जी दावा कंदो आहे, उहो दुआ घुरंदो आहे त मौला मूंखे जन्नत अता कर, मूंखे जन्नत जे अंदरि सुठा महलात ॾे, पर जंहिंमें मुस्तफ़ा हुजे उन जी त ॻाल्हि ई आला। मुंहिंजो आका तो फरमाए जेको इंसान सखावत कंदो आहे, जेको इंसान दिलि जो सखी आहे, अल्लाह जी शफ़क़त में हूंदो आहे, मूंसां गॾु पाड़े में जन्नत में हूंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफ़ा जी सखावत हुई। अज सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी तो के सखावत बुधाया, हज़रत उमर फारूक जी तो के सखावत बुधाया, जेके मुस्तफ़ा जी सोहबत में रहण वारा हा। मुझे लजपाल नबी हुकुम फरमायो, अज असां लड़ाई ते वञूं था, अज असां जिहाद ते वञूं था, जंहिंखे जेतिरो माल आहे उहो उन माल मथां कुझु जमा कराए, इहे गाज़ी जिहाद करण वारा माल खणी वेंदा। जॾहिं इहो ऐलान थियो, सभु सहाबा पंहिंजी ताक़त जे मुताबिक़, पंहिंजी इस्तिताअत जे मुताबिक़ मुस्तफ़ा वटि माल खणी आया। सुभान अल्लाह। अॼु चवंदा आहिनि त बाबा मस्जिद था ठारायूं, मुला चंदो था कनि,
हे कम था कयूं मुला त चंदो था कनि इहो चंदो करण नेकी जे कम में चंदो करण नेकी में हर हिकिड़े खे ॿुधाइण त मस्जिद जी टाइल हणायूं था मस्जिद जी टाइल में पैसा ॾियो जेकॾहिं तव्हां चओ था त मस्जिद जो मार्बल हणायूं था मस्जिद में कमु कयूं था इन जा पैसा ॾियो इहो पैसा वठण इहो पैसा गॾु करण नेकी जे कम में हिक ॿिए खां मदद वठण मुस्तफ़ा जी सुन्नत आहे अॼु जेकॾहिं तव्हां वटि इहो ऐलान थियो अॼु असां यारी शरीफ़ था कयूं यारी शरीफ़ जो लंगर था कयूं यारी शरीफ़ में मजलिस था रखूं उन मजलिस में जेके पैसा ख़र्च थींदा अॼु जेकॾहिं कंहिं तव्हांखे ॿुधायो आहे त यकीन ॼाण इहा बि मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे सुभान अल्लाह नबी जो तरीक़ो इहो आहे जो नेकी जी मुस्तफ़ा हुक्म ॾींदा हुआ नेकी जी दावत ॾींदा हुआ अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वतावनू हिक ॿिए में मदद कयो अलल बिर्र व तक़वा नेकी ऐं परहेज़गारी जे कम में हिक ॿिए जी मदद कंदा कयो जेकॾहिं जलसो रखायो था हिक ॿिए जी मदद कंदा कयो जेकॾहिं मस्जिद में को इमाम रखो था उन जी पघार में भी हिक ॿिए जी मदद कंदा कयो सुभान अल्लाह माल ख़ैरात कया माल ॿियनि खे खणाईंदा जेके परहेज़गार बि न हूंदा जेके मुत्तक़ी बि न हूंदा जेके इबादत गुज़ार बि न हूंदा ॿेनरूं फ़क़ीर ईंदा आहिनि उन्हनि खे पैसा ॾींदा आहियो न मां चवां थो जेके इंसान सही सलामत सिहत वारा आहिनि उहे जेकॾहिं पिनण अचनि था तव्हां उन्हनि खे पैसा ॾियो था इहे पैसा ॾियणु जाइज़ न आहिनि मुंहिंजो लजपाल नबी जो क़ुरान थो इरशाद फरमाए वला तावनु अलल इस्म वला तावनु वला तावनु अलल इस्म वल उद्वान हाफिज़ साहब बैठो अल्लाह ताला खुश करे से अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए थोरो सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वला तावनु हिक ॿिए जी मदद न कयो मौला छा में हिक ॿिए जी मदद न कयूं अलल इस्म वल उद्वान गुनाहनि जे कम में हिक ॿिए जी मदद न कंदा कयो जेको सही सलामत सिहत वारो इंसान आहे जेकॾहिं तव्हां वटि अचे थो काशे घुरे थो उनखे घुरणु जाइज़ न आहे ऐं जेकॾहिं उनखे तव्हां पैसा ॾियो था ईअं सम्झो त उनखे गुनाहनि जी मदद था कयो गुनाहनि ते मदद करणु जाइज़ न आहे मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए हिक ॿिए जी नेकी ते मदद कंदा कयो सुभान अल्लाह अॼु खां वठी हद कर जेके माज़ूर आहिनि मिस्कीन ग़रीब हक़ीक़ी ग़रीब आहिनि उन्हनि खे पैसा ॾींदा कयो ऐं मस्जिद जे इमाम जी मदद कंदा कयो जेकॾहिं मस्जिद जे इमाम जी हौसला अफ़ज़ाई कंदो उनखे जेकॾहिं तव्हां पघार सवाई ॾींदो उहो दिलि सां तव्हांजा बच्चा पढ़ाईंदो जेकॾहिं तव्हां क़ब्र में बि पइजी वियो जेकॾहिं तव्हां अमल करे जेका अमल थिया अॻियां हलियो हर इंसान खे हलणो आहे जेकॾहिं तव्हांखे मौत अची बि वियो क़ब्र जे अंदरि तुंहिंजो बच्चो पढ़ंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह न बिस्मिल्लाह जो सवाब जिब्रील अमीन खे चवंदो ए जिब्राइल ही खणी वञी इन फलाणे मुस्लमान खे ॾेई अच छो जो इनजे पुट बिस्मिल्लाह पढ़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अने तो ज़ोर से चओ सुभान अल्लाह बाक़ी तो दुआ है नहीं सारे सवाब थींदो आहे जेको थींदो आहे वो हथ खणी चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी आहियूं असां सुन्नियुनि जो अक़ीदो इहो आहे जॾहिं मैयत मरी बि वेंदो आहे ऐं उन जा दफ़्तर बंदि न आहिनि थींदा उन जा दफ़्तर खुलियल हूंदा आहिनि हदीस मुबारका ॿुधो मुंहिंजो लजपाल नबी मदीने वारे साईं इरशाद फरमायो त 7 अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जेके मरी वेंदा आहिनि उन्हनि जा दफ़्तर बंदि न आहिनि थींदा हाफिज़ साहब के अल्लाह ताला सेहत ॾे ॻाल्हि सम्झण जे लाइ हूंदी हाफिज़ साहब जेकॾहिं न अल्लाह ताला सेहत ॾिएसि जेकॾहिं हाफिज़ साहब वफ़ात बि करे वञे अल्लाह ताला सेहत ॾिएसि जेकॾहिं वफ़ात बि करे वञे इन जो पुटु जेकॾहिं ज़िंदा हुआ उहो क़ुरान पढ़े थो
जकॾहिं पंहिंजे वालिद जे लाइ दुआ घुरे थो मुंहिंजो लजपाल नबी तो फरमाए जॾहिं मैयत जन्नत में दाख़िल थींदो मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तो फरमाए उहो मैयत पंहिंजे जन्नत जे अंदरि दर्जात ॾिसंदो चवंदो त मौला ही दर्जात किथां मिलिया आहिनि मूं त एतिरी इबादत बि नाहे कई मूं त एतिरी रियासत बि नाहे कई मूं त एॾियूं निमाज़ूं बि नाहिनि पढ़ियूं मूं त एतिरा रोज़ा बि नाहिनि रखिया अन्ना लके हाज़ा ए मुंहिंजा करीम रब ही दर्जो कीअं मिलियो मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए रब उनखे जवाब ॾींदो ए बाना ॿुध यस्तग़फिरु लक लिवलदिक तुंहिंजे फलाणे पुट तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जी दुआ कई आहे तुंहिंजे पुट इमाम साहब वटि क़ुरान पढ़ियो आहे उहो क़ुरान पढ़ी करे तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे इन जे इन दुआ जे करे मां तोखे दर्जात अता कया आहिनि फरमाए जेको इंसान वफ़ात करे वेंदो आहे उनजा दफ़्तर बंदि थी वेंदा आहिनि पर कुझु अहिड़ा ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जंहिंजा दफ़्तर बंदि न आहिनि थींदा उहे केरु आहिनि मुंहिंजो आका थो फरमाए वहुव फी क़ब्रिही मन अल्लम इल्मन जेको इंसान ज़िंदगी जे अंदरि क़ुरान पढ़ंदो आहे क़ुरान पढ़ाईंदो आहे दीन पढ़ंदो आहे दीन पढ़ाईंदो आहे उनजा बच्चा उनजा शागिर्द जेसीं ताईं क़ुरान पढ़ंदा रहंदा उनखे क़ब्र में अल्लाह इनाम अजर ॾींदो रहंदो सुभान अल्लाह वारो जेकॾहिं तव्हांजे पुट बि क़ुरान इमाम साहब वटि पढ़ियो उहो पुट जेकॾहिं क़ुरान पढ़ंदो रहंदो जेकॾहिं उहो तुंहिंजो पुट वरी ॿिए खे क़ुरान पढ़ाईंदो जेसीं ताईं क़ुरान हलंदो रहंदो जेसीं ताईं उहे तबार पढ़ंदा रहंदा जेसीं ताईं यासीन पढ़ंदा रहंदा जेसीं ताईं रब जो क़ुरान पढ़ंदा रहंदा तव्हांखे अजर मिलंदो रहंदो सुभान अल्लाह ॿिए नंबर ते मुंहिंजो आका करीम तो फरमाए वक़रा नहरन वहफ़िर बिरन वग़रस नख़ला जेको इंसान ज़िंदगी जे अंदरि का नहर खोटराए थो उन नहर मां बनियूं सैराब थियनि थियूं को खूह खोटराए थो उन खूह मां माण्हू पाणी पीअनि था जीत जणिया पाणी पीअनि था पखी पाणी पीअनि था जेसीं ताईं पाणी पीअंदा रहंदा तव्हांखे अजर मिलंदो रहंदो सुभान अल्लाह मस्जिद ठारायव मस्जिद में कालीन वठी ॾिनव मस्जिद में पंहिंजी मुआवनत कयव पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ को ख़ैर कयव जेसीं ताईं उहो ख़ैर दुनिया में रहंदो तेसीं ताईं अल्लाह तोखे अजर अता पियो कंदो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुछ मरी चुप के बैठा है सुभान अल्लाह जुमे जो ॾींहुं आहे जुमे जी रात आहे जुमे जी रात जी मुंहिंजे मुस्तफ़ा तो फरमाए अक्सर वल सलात यौमल जुमाते जुमे जे ॾींहुं ते कसरत सां दुरूद पढ़ंदा कयो इन्नहु यौमन मशहूदन छाजे करे जो जुमे जो ॾींहुं मशहूद ॾिहाड़ो आहे हिन जुमे जे ॾींहुं ते मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे इन अहदन लई युसल्ली अलैहि इल्ला उरज़त अलैहि जेको इंसान जुमे जे ॾींहुं दुरूद पढ़ंदो आहे मां उन जो आवाज़ गुंबज़ ग़ज़रा में ॿुधंदो आहियां अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह जेकॾहिं मुंहिंजो आका जो फरमाए को इंसान दुरूद पढ़ंदो आहे जेकॾहिं दिलि सां नाहे पढ़ंदो त मलाइक दुरूद खणी ईंदा आहिनि पर जेकॾहिं दिलि सां पढ़ंदो आहे अस्मा सलात अहल मोहब्बती मां पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां मोहब्बत करण वारनि जी दुरूद ऐं सलाम सुभान अल्लाह शेख मोहल्ला जी हिन मस्जिद जे अंदरि दुरूद पढ़ंदे इहो ख़ादिम जो दुरूद मुंहिंजो मुस्तफ़ा गुंबज़े ख़ज़रा में ॿुधे थो मूंखे मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे सुभान अल्लाह के यकीन आहे हो त करी चए सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह
शान कान मां बि छॾींदो सान पर अल्लाह। अचन हले न अॼु मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि जेके राज़ी आहिनि उहो त चवनि सुभान अल्लाह। अबू बकर जी ॻाल्हि पे कयमि जेके अबू बकर सां मोहबत रखंदा आहिनि उहे चवनि सुभान अल्लाह। अबू बकर हज़रत उमर फारूक असांजी जिंदगी जान बेशक। सहाबन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह। जंहिंजो अक़ीदो आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ पहिरियों नंबर आहे उहो चए सुभान अल्लाह। सहाबन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ अकबर यार नबीअ जो कार जे अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर मुझे मुस्तफा ऐलान कयो आहे त जंग ते वञूं था जिहाद ते वञूं था माल जेके आहे पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ पंहिंजी इस्तिताअत जे मुताबिक़ जमा कराइनि उहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि माल खणण जे लाइ इरादो कयो आहे हज़रत उमर फारूक दिल में थो सोचे त हर मर्तबा अबू बकर सिद्दीक़ मूंखां इबादतुनि में अॻिरो थी थो वञे मूंखां इबादतूं ज़्यादा करे थो वञे हाणे मूंखे माल बि ज़्यादा हुआ हिन मर्तबा मां अॻिरो थी वेंदुसि सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक तो चए त अल्लाह मूंखे उन साल घणो माल ॾिनो हो हाणे मां सोचां पोइ त मुस्तफ़ा जी बारगाह में घणो माल पेश कंदुसि त मुंहिंजो लॼपाल नबी वटि शान मथे थी वेंदो जॾहिं हज़रत उमर फारूक मुस्तफ़ा जी बारगाह में माल खणी आयो मुंहिंजो लॼपाल नबी इहो न पुछा कयुसि त केतिरो माल खणी आयो आहीं बल्कि सवाल जी हैयत बदिलजी वई मुंहिंजो आका पुछा कयुसि त घर जे लाइ केतिरो छॾे आयो सुभान अल्लाह। माल केतिरो खणी आयो आहीं पर मुंहिंजो आका दिलनि जा राज़ ॼाणण वारो हो मुंहिंजो लॼपाल नबी मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे पंहिंजे मुरीद जो इस्लाह पियो करे हज़रत उमर फारूक खां पुछा कयईं ए उमर पंहिंजे घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहीं हज़रत उमर फारूक अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह पंहिंजे घर वारनि जे लाइ अधु माल छॾे आयो हां जॾहिं मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ आयो माल खणी मुस्तफ़ा जी बारगाह में पेश कयाई लॼपाल नबी फरमायुसि ए अबू बकर घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहीं अबू बकर अर्ज़ करे या रसूल अल्लाह घर वारनि जे लाइ अल्लाह ई उनजो रसूल छॾे आयो आहे सुभान अल्लाह। यानी जो कुछ माल हुयो महबूब तुझी बारगाह में पेश कयो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा थी बयान करे त मां पंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक़ खे ॾिठो अबू बकर सिद्दीक़ दीवार जे सोराखनि में ही हथ पियो हणे मूं अर्ज़ कयो अब्बा तव्हां छा तलाश करे रहिया आहियो अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए मां तलाश कयां थो त दीवार में हिकिड़ी सुई पयल हुई मां चाहियां थो त इहा सुई मुस्तफ़ा के ॾेई अचां आयशा दी फरमाए त मां अबू बकर खे ॾिठो जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ सभु माल मुस्तफ़ा खे ॾेई करे आयो लॼपाल नबी जे बारगाह में पेश करे आयो अबू बकर सिद्दीक़ खे अञा आराम न आहे अबू बकर सिद्दीक़ पियो चए कॾहिं लॼपाल नबी ईअं माल घुरियो न आहे मूंखे आराम नथो अचे अबू बकर पंहिंजो जोड़ो लाहे करे बाज़ार में विकिणी पाण ॻूण जो लिबास पाए उन जा पैसा मुस्तफ़ा खे ॾेई आयो आहे तारीख़ खोले ॾिसो भली हातिम बि सखी हुयो ॿिया बि सखी हुया पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि जहिड़ा सखी को थियो आहे न थींदो जो हर चीज़ हर माल मुस्तफ़ा जी बारगाह में ॾेई आया सुभान अल्लाह। जॾहिं न ऊन जो लिबास पाए मुस्तफ़ा जी बारगाह में आयो लॼपाल नबी जे पासे में वेठो लॼपाल नबी जी कहचारी में वेठो अल्लाह असांखे तोखे जन्नत में उन मुस्तफ़ा जो शाल पाड़ो नसीब फरमाए आमीन। मुंहिंजे लॼपाल नबी जी जॾहिं सोहबत में वेठो त हज़रत जिब्राइल अमीन जो नुज़ूल थियो आहे सुभान अल्लाह।
मुझो आका जी बारगाह में हज़रत जिब्राइल अमीन जो नुज़ूल थियो मुझे लजपाल नबी ॾिठो त जिब्राइल अमीन के नूर जो लिबास पहिरला मुझे लजपाल नबी तो फरमाए जिब्राइल तू त नूरी फरिश्तो आही तोखे त जन्नत जा वेस हूंदा आहिनि अॼु तू हेड़े कपड़न में आयो आही अॼु तू हेड़े लिबास में आयो आही अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह थोरो निगाहूं खणी निहारियो त सही आसमान ॾांहुं जॾहिं मुंहिंजे लजपाल नबी पंहिंजा नेण खणी आसमान ॾांहुं निहारियो त अर्श मुअल्ला जा मलाइक बि ओड़ो लिबास पहिरे वेठा आहिनि सुभान अल्लाह बीड़ी नाहे त बीड़ी जी जाइ ते कंडो लॻल आहे मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए जिब्राइल इहो ॿुधाए त सही हेड़ो लिबास छो पहिरियो अथव इन लिबास पाइण जो सबब छा आहे हज़रत जिब्राइल अमीन अर्ज़ करे या रसूल अल्लाह तव्हांजे साथी तव्हांजे यारेगार अबू बकर सिद्दीक़ इहो लिबास पातो आहे मुंहिंजे रब खे इहा अदा पसंदि आई आहे इन जे करे रब हुकुम कयो आहे मलाइको मुंहिंजे यारेगार मुंहिंजे लजपाल नबी जे दोस्त लिबास पातो आहे तव्हां बि इहो लिबास पायो सुभान अल्लाह हज़रत जिब्राइल अमीन के रब तो फरमाए ए जिब्राइल वञ लजपाल नबी के अर्ज़ कर लजपाल नबी खे वञी चओ त ए अबू बकर सिद्दीक़ छा तू रब सां राज़ी आहीं या नाराज़ आहीं सुभान अल्लाह जॾहिं हज़रत जिब्राइल अमीन मुस्तफ़ा के अर्ज़ कयो ए मुंहिंजे लजपाल नबी पंहिंजे यार खां पुछा कर तुंहिंजी मक्की ज़िंदगी तू मक्के में वॾो बादशाही ज़िंदगी गुज़ारींदो है वॾो अमीर तरीन शख़्स हूंदो है अॼु तुंहिंजो ही हाल आहे जो कपिड़ा पाइण जे लाइ न आहिनि त कूड़ जो लिबास पातो अथई अॼु तोखे बीड़ी न आहे बीड़ी जी जाइ ते कंडो हणी आयो आहीं तू रब सां राज़ी आहीं या न हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अखियुनि में ॻोढ़ा था अचनि अर्ज़ तो करे मुंहिंजा लजपाल नबी मां अबू बकर अल्लाह सां कीअं नाराज़ थींदुसि जीअं मुंहिंजो रब मुंहिंजे ते राज़ी आहे त मां बि अल्लाह ते राज़ी आहियां सुभान अल्लाह उन उते अबू बकर सिद्दीक़ जो जॾहिं इहो शान मौला अली ॾिठो मौला अली आ फतवा ॾिनी अॼु खां वठी अबू बकर सिद्दीक़ असां में सभिनी खां अफ़ज़ल आहे सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह रज़ा तो पुछा करे अबू बकर सिद्दीक़ जी अबू बकर तू मुते राज़ी आहीं या न या रज़ा छो पई पुछा कई वञे इहो हिन जे करे पुछा कई पई वञे छो जो अबू बकर सिद्दीक़ सखी हुयो सुभान अल्लाह उमर फारूक सखी हुयो उन जी सखावत जा पेकर हुया इन जे करे अल्लाह उन्हनि खे इहो शान ॾिनो आहे जो अॼु ताईं उन्हनि जा गुण ई मस्जिद वारा बि ॻाइनि पिया शेख मोहल्ला वारा बि ॻाइनि पिया हेतिरा सखी थी गुज़रिया हज़ारे माल ॾियण वारा थी गुज़रिया पर उन्हनि जो नालो नाहे उहो कारून बादशाह उहो काफ़िर थी गुज़रियो आहे जंहिंजा 70 उठ चवनि था त उहे खज़ाननि जूं चाबियूं खणंदा हुआ उन्हनि जा खज़ाना खुटी विया उन्हनि जो नालो दुनिया तां मेटिजी वियो उन्हनि जो नालो ज़िंदा नाहे अॼु जेकॾहिं ज़िंदा नालो आहे त अबू बकर सिद्दीक़ जो आहे सुभान अल्लाह हिन जे करे उहे रब जी राह में ख़र्च कंदा हुया रब जी राह में सखावतूं कंदा हुया रब जी राह में ॾींदा हुया इन जे करे अल्लाह हुननि जा नाला दुनिया ते ताहयात ज़िंदा करे छॾिया आहिनि सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अलैका या हबीब अल्लाह मुझे आका तो फरमाई अस्सफ़ी करीबुम मिनल्लाह जब सखी हुआ अल्लाह जे वेठो हुआ व करीबुम मिनल जन्नह वो जन्नत के भी वेठो हुआ व करीबुम मिनन नास वो मानन जे भी वेठो हुआ व बैदुम मिनल नार वो जहन्नम का दूर हुआ वो जहन्नम का परे हुआ व
वल बखील करीम बईद मिन अल्लाह जको कंजूस हूंदो आहे जको माल खे दुनिया खां निकाए करे रखंदो आहे माल खे रब जी राह में ख़र्च नाहे कंदो उहो अल्लाह खां बि परे हूंदो आहे वबईद मिनल जन्नह उहो जन्नत खां बि परे हूंदो आहे वबईद मिनन नास उहो माण्हुनि खां बि परे हूंदो आहे वकरीब मिनन नार उहो जहन्नम खे वेझो हूंदो आहे ओ शेख मोहल्ला वारो अॼु तव्हां कन खोले ॿुधो अॼु तव्हां अल्लाह खे वेझा थींदो या परे थींदो वेझा जेकॾहिं तव्हां चाहियो था असां जन्नत खे वेझा थियूं त सखी बणिजो जेकॾहिं चाहियो था त असां माण्हुनि में मक़बूल थियूं माण्हू असांजा नाला पंहिंजी ज़बानुनि ते ॻाइनि पोइ तव्हांखे सखी थियणो पवंदो अल्लाह जी राह में ख़ैरात करणी पवंदी रब जी राह में ॾियणो पवंदो जेकॾहिं चाहियो था अल्लाह जहन्नम खां परे करे जहन्नम जी बूई बि असांजे नक में न अचे पोइ तव्हांखे सखी थियणो पवंदो सुभान अल्लाह इंसान पंहिंजे पढ़ाइण जे लाइ पाण खे दुनिया में ॾेखारण जे लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रहिया आहिनि जीअं असां मक़बूल थियूं माण्हुनि में असांजो नालो थिए पर अल्लाह जो क़ुरान फ़ैसिलो करे छॾियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा असांखे ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे मक़बूल उहो इंसान हूंदो आहे जेको सखी हूंदो आहे सुभान अल्लाह जेको सखावत कंदो आहे जेको ख़ैरात कंदो आहे रब जी राह में ॾींदो आहे अल्लाह हुन खां मुश्किलातूं परे करे छॾींदो आहे उन खां मुसीबतूं परे करे छॾींदो आहे अल्लाह हुनखे सुठी ज़िंदगी अता करे छॾींदो आहे सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर में हिकिड़ो धोबी हुयो धोबी हज़रत ईसा रूहुल्लाह जे दौर में जेको माण्हुनि खे तंग कंदो हो माण्हुनि खे परेशान कंदो हो माण्हुनि खे तकलीफ़ ज़दा कंदो हो माण्हुनि खां कपिड़ा वठी करे उन्हनि खे वापसि न कंदो हो माण्हुनि सां झेड़ा झगड़ा कंदो हो माण्हू अचे परेशान थिया हज़रत मूसा कलीमुल्लाह जी बारगाह में आया अर्ज़ करण लॻा ईसा रूहुल्लाह तूं अल्लाह जो नबी आहीं तूं दुआ घुर त इहो धोबी मरे असांजी जान छुटे माण्हुनि खे वॾो तंग कयो अथई अल्लाह जे नबीअ जी दुआ क़बूल थींदी आहे रब जी बारगाह में दुआ कयईं हज़रत ईसा रूहुल्लाह ए मुंहिंजा करीम रब हिन धोबी माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी आहे अज़ियत ॾिनी आहे माण्हुनि खे वॾो तकलीफ़ में विझण वारो शख़्स आहे मौला इनखे नेस्त नाबूद कर इनखे मारे छॾ रब नांग खे हुकुम फरमायो ए नांग वञ इन धोबी खे चक हण इहो धोबी मरी वञे माण्हुनि जी जान छुटी वञे मुंहिंजे नबीअ जी दुआ सची थी वञे सुभान उहो धोबी जिन घर खां ॿाहिरि निकितो पाण सां गॾु हिकिड़ी मानी खणी निकितो जॾहिं वाट ते हिकिड़े पेनू ॾिठसि उन पेनू सदा हयसि ए धोबी मां ग़रीब मिसकीन बुखारो आहियां मूंखे हिकिड़ो मानी जो गिरह अता कर उन धोबी उनखे हिकिड़ी मानी ॾिनी उन साइल उहा दुआ कयसि ए धोबी अल्लाह तोखे सलामत रखंदो उन धोबी चयो तूं ॾाढी सुठी दुआ कई अथई ही मानी जो ॿियो बि हिसो वठि जॾहिं उहो साइल दुआ कंदो हलियो वियो रब हुन नांग खे हुकुम कयो त इन धोबी खे वञी चक हण इहो धोबी मरी वञे उहो नांग जॾहिं उनजे कपिड़नि में लिकी वेठो उहो धोबी आयो माण्हू बि चवण लॻा त अॼु धोबी मरंदो उहो तमाशो ॾिसण जे लाइ धोबी घाट में आया जॾहिं धोबी कपिड़ा धोता नांग उनखे चक न हणी सघियो जॾहिं हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो कुझु न थियो धोबी खे वरी ॿियो ॾींहुं गुज़रियो उन धोबी खे कुझु न थियो सभु माण्हू ईसा रूहुल्लाह वटि आया अर्ज़ करण लॻा अल्लाह जा नबी तूं फलाणे शख़्स जे लाइ दुआ घुरी हुई उनखे मारण जी दुआ घुरी हुई पर उहो अञा ताईं मरियो न आहे इन जो सबबु छा आहे हज़रत ईसा रूहुल्लाह रब करीम जी बारगाह में अर्ज़ कयो ए मुंहिंजा करीम रब छा माजरा हुआ उन नांग खे बि घुरायाई उन धोबी खे बि घुरायाई नांग खां पुछा कयाई तोखे जॾहिं रब हुकुम कयो हो त तूं धोबी खे चक छो न हयो उहो नांग चवण लॻो बिला शक मूंखे रब हुकुम कयो त धोबी खे चक हण पर मूंखे ताक़त नथी थिए त हिनखे चक हणा जॾहिं हज़रत ईसा रूहुल्लाह उन धोबी खां पुछा कयो ए धोबी ॿुधाए त सही तुंहिंजो अमल कहिड़ो आहे जो तोखे आयल मुसीबत बि नुक़सान नथी रसाए
वो धोबी चवण लॻो त मां त गुनहगार आहियां, पर हिकिड़े मर्तबा मां ख़ैरात कई हुई, हिकिड़े साइल खे मानी ॾिनी हुई, उहो मानी जे करे शायदि मूंखे अल्लाह मुसीबतूं परे करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। अॼु जेकॾहिं शेख मोहल्ला वारा अल्लाह तोखे माल ॾिनो आहे, उन माल मां ख़ैरात कंदो कर, ग़रीब मिस्कीननि खे ॾींदो कर, मस्जिद इमाम ते ख़ैरात कंदो कर, उन सां गॾो गॾु हिन मजलिस में बि हिसो वठंदो कर। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम थो फरमाए वजबत महब्बती लिलमुतहाब्बीन फ़ीह। सुभान अल्लाह। जेके पाण में मोहब्बत कंदा आहिनि, तव्हां मूंसां मोहब्बत था कयो, मां तव्हां सां मोहब्बत थो कयां। मुंहिंजो रब थो फरमाए त जेको पाण में मोहब्बत कंदा आहिनि मुंहिंजे ख़ातिर, मुंहिंजी मोहब्बत उन्हनि जे लाइ लाज़िम थी वई। सुभान अल्लाह। वलिल मुतजालिसीन फ़ीह, जेके मुंहिंजे करे मजलिस में वेंदा आहिनि। अॼु शेख मोहल्ला वारा दिल ते हथ रखी ॿुधाए तव्हां हिते छो आया आहियो? भला मां तव्हांखे पैसा ॾींदुसि या मां तव्हांखे कुझु ॾींदुसि या तव्हां मूंखे पैसा ॾींदव? न, असां हिन मजलिस में आया आहियूं हिन जे करे जो रब जे ख़ातिर, अल्लाह जे ख़ातिर मजलिस में वेठा आहियूं। अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ, अल्लाह जो क़ुरान पढ़ण जे लाइ। मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए त लजपाल नबी अल्लाह खां इहा रिवायत थो करे, रब थो फरमाए जेके पाण में मजलिस करे वेहंदा आहिनि मुंहिंजी ख़ातिर, मां उन्हनि सां मोहब्बत कंदो आहियां। सुभान अल्लाह। वलिल मुतज़ाविरीन फ़ीह, जेके पाण में हिक ॿिए जी ज़ियारत कंदा आहिनि मुंहिंजी ख़ातिर, मां उन्हनि सां मोहब्बत कंदो आहियां। ऐं आख़िर में रब थो फरमाए वलिल मुतबारिज़ीन फ़ीह, जेके हिक ॿिए में माल ख़र्च कंदा आहिनि, हिक ॿिए खे माल ॾींदा आहिनि, ख़र्च कंदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं हिक ॿिए खे ॾींदा आहिनि, मां उन्हनि सां मोहब्बत कंदो आहियां। सुभान अल्लाह। अॼु जेकॾहिं असांजो हिते इकट्ठे थियणु, अल्लाह जो क़ुरान ॿुधणु, अल्लाह जो क़ुरान पढ़णु, हिक ॿिए जी ज़ियारत करणु, हिक ॿिए ते माल ख़र्च करणु, मूंखे मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे अल्लाह तो ई असां सां मोहब्बत पियो करे। सुभान अल्लाह। अल्लाह शाह ही मोहब्बतूं क़ाइम ऐं दाइम रहे रखे। अल्लाह शाह असांखे हिन दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह शाह ख़ैर ख़ैरातूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही दुनिया बेबकावा, ही दुनिया कंहिंसां वफ़ादार न आहे, ये ज़िंदगी या बेबकावा। अॼु न सुभाणे असांखे हलणो आहे। इंसान खे हमेशह ज़िंदा रहणो न आहे, इनखे मौत अचणो आहे। पोइ अदा जेकॾहिं मौत अचणो यकीनी आहे, उन मौत खां अॼु, उन मौत जे अचण खां पहिरीं कुझु ख़ैर ख़ैरातूं कर, मस्जिद तामीर कराए, पंहिंजे बच्चनि खे दीन जे रस्ते ते हलाए, कुझु नेकी जा अमल कर जेके तोखे दुनिया में बि कमु अचनि त आख़िरत में बि कमु अचनि। ऐं निमाज़ जो हुकुम थिए त निमाज़ जे हुकुम ते, अल्लाह जे फरमान ते हाज़िर थियणो आहे। निमाज़ वक़्त ते पढ़णी आहे, छो जो अव्वल मा युहासिबु बिहिल अब्दु यौमल क़ियामत अस्सलात। हर इबादत खां पहिरीं क़ब्र में निमाज़ जो पुछाणो थींदो। जेकॾहिं निमाज़ पूरी न हूंदी त ॿिया अमल बि पूरा न थींदा। जेकॾहिं निमाज़ जा अदद पूरा न हूंदा पोइ ॿिए बि हिसाब किताब में तूं आज़ाद न थींदे। इन जे करे निमाज़ वक़्त ते पढ़, ख़ैर ख़ैरातूं कर। जेकॾहिं ज़कात तो ते लाज़िम आहे त ज़कात बि अदा कर। जेकॾहिं इहे अमल कंदे अल्लाह तोखे मूंखे इहे ॿुधण वारी मजलिस खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता कंदो।